अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि। ही रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी। वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह। वनशहदु अन्ना सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व महबूबना व मतलूबना व मौलाना व मंजाना व कुर्रत अयूनिना व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वकान अबूहुमा सालिहा फ़अराद रब्बुक अन यबलुगा अशुद्धहुमा व यस्तख़रिजा कंज़हुमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा।
बंदई परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तदारे चार यारम ताब औलाद अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। सुभान अल्लाह। आदे मिसल महबूब हक खल्की खुदा जहल खलक। खादिम संदल जिन्नो मलक बलगल औलाद कमालिही। नूरे हुजन जो ही निशान आया त रोशन थियो जहां। चमकिया जमीनो आसमां कशफत दुजाब जमालिही। आनूर आका दर असल नूरी संदन सारो नसुल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इद्रीस न जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ। ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी मुंह बंद कर निहारे बैठा पढ़ो सभी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ ॿुधिजे, वॾी आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इंतहाई मोहब्बत प्यार वारा दोस्तों, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो। रबीउल अव्वल शरीफ जी 29 तारीख़ सॼो महीनो अवां मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जे मौज़ूअ ते महफ़िलूं ॾिसंदा रहिया आहियो, बयान ॿुधंदा रहिया आहियो। अल्लाह ताला अवां खे हिम्मत ॾिनी आहे, जुरत ॾिनी आहे, शौक़ ॾिनो आहे जो अॼु बि इन सिलसिले में अवां हिन महफ़िल में तशरीफ़ फरमा थिया आहियो। जेके मुअज़्ज़ज़ मुहतरम शख्सियतूं या आवाम सादा मुसलमान सुन्नी भाई इन मुतबर्रक महफिल में तशरीफ फरमा थिया आहियो। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालुहु जे बारगाह समदियत में अर्ज़ा तव्हां सभिनी जो अचण ऐं उन सां गॾु मूं गुनहगार जी हाज़िरी बि मक़बूल फरमाए। मूं अवां जे साम्हूं हिन बरकतुनि अज़मतुनि रहमतुनि वारी महफिल में कुरान करीम जे सूरे तौबह जूं आख़िरी ब आयतूं तिलावत कयूं आहिनि। उन्हनि जे मुतालिक़ कुझु अर्ज़ करे इंशा अल्लाहुल अज़ीज़ मां पंहिंजी जाइ वठंदुसि। पहली आयत में अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दुनिया ते तशरीफ़ आवरी
जलवे अफरोज थियण जो जिक्र फरमायो। कुरान करीम जे आयतुनि में जेकॾहिं अव्हां गौर करे पढ़ंदा, तवज्जो सां पढ़ंदा, समझी पढ़ंदा, त हिक ही आयत न केतिरियूं कुरान करीम जूं ॿियूं आयतूं बि आहिनि जिन में अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे तशरीफ आवरी आमद मुबारक जो जिक्र फरमायो। ऐं गौर करण सां इहो मालूम थिए थो त पाण सारी कायनात खां अॻु में वजूद में हुया, संदन हकीकत जी खिलकत सभिनी खां पहिरियां आहे। पाण अरबी खरबी खणी चओ साल, तॾहिं साल त न हुआ, पर एतिरी वॾी मुद्दत अल्लाह पाक जे बारगाह में मौजूद रहे। रब्बुल आलमीन जी ज़ात जी बारगाह में रहा, उतां ही सदन अचण जी शुरुआत थी। कहिड़े नमूने आया, कीअं आया? अवल कुछ कुरान पाक जो उहे आयतूं ज़हन नशीन फरमायो जिन में हबीब करीम अलैहिस्सलात सलाम जी अचण जो बयान। हिन आयत वांगुरु ॿी आयत में अल्लाह इरशाद फरमायो, क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सुभान अल्लाह। ऐ इंसानो, तहकीक तशरीफ फरमाया थियो अव्हां जे रब वटां बुरहान, मौजज़ो, दलील। इन मजा मुराद नबी सुनो कंहिंखे बि इनकार कोन्हे। ऐं असां अव्हां ॾे चितो नूर कुरान करीम नाज़िल फरमायो। टी आयत में अल्लाह जो इरशाद आहे, हुवल्लज़ी बाअस फिल उम्मीन रसूला। अल्लाह जल जलालहु उहो जंहिं अणपढ़ियलनि में शान वारो रसूल मोकिलियो। मोकिलबो उनखे आहे जेको अॻे ई मौजूद हूंदो आहे। चौथी आयत में अल्लाह इरशाद फरमायो, हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। सुभान अल्लाह। अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल खे सची दीन सां मोकिलियो ता उन दीन खे ॿियनि दीननि ते गालिब बनाए। ऐं अल्लाह काफ़ी आहे शाहिद। पंजी आयत में अल्लाह ताला छा इरशाद फरमायो, क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन यहदी बिहिल्लाह मन इत्तबअ रिदवानहु सुबुलस सलाम व युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर बिइज़्निही व यहदीहिम इला सिरातिम मुस्तक़ीम। तहकीक आयो तव्हां वटि अल्लाह वटां नूर ऐं रोशन किताब। सभई जो सुभान अल्लाह। मुख्तसर अर्ज़ तक केतिरनि आयतनि में अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे अचण जो ज़िक्र बयान कयो आहे, तशरीफ़ आवरी जो बयान फरमायो आहे। जन ज़हननि में इहा ॻाल्हि आहे त मीलाद शरीफ़ जी महफ़िल न कयो, मीलाद जा जशन न मल्हायो, मीलाद जे मुतअल्लिक़ हरू भरो ख़र्च था कयो। उन्हनि ज़हननि खे इहा ॻाल्हि नोट करणु खपे त इन महफ़िल में जेकॾहिं तव्हां तज्ज़ियो वठंदा, ज़रे ज़रे ते गौर कंदा, हर शइ ते गौर कंदा, तव्हां खे हर शइ सुहिणी नज़र ईंदी।
का भी शे खराब नजर नहीं। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अव्हांखे इन महफ़िल में छा मिलंदो, छा मिलियो आहे, उन ते जेकॾहिं तव्हां गौर कयो त अव्हां ख़ुदि फ़ैसिलो बि ॾियो, ॿिए खां बि फ़ैसिलो वठी सघो था त भई का बि शइ इन में ख़राब न आहे। क़ुरान करीम जी तिलावत छा इहा ख़राब? वॾी आवाज़ न वॾो आवाज़ करो। चओ मौलवी साहब हिकु महीनो वाइज़ ॿुधा अथऊं, वॾो आवाज़ करे करे बि केतिरो आवाज़ कयो। क़ुरान करीम जी तिलावत सो बि सुहिणो अमल आहे। सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में शेर पढ़िया विया, नातूं पढ़ियूं वयूं, सो बि सुहिणो अमल आहे। छो त असहाबी सगोरा पढ़ंदा हुआ ऐं सुहिणा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदा हुआ, ख़ुशि थींदा हुआ। बल्कि पंहिंजी नात पढ़ण वारनि खे कॾहिं कॾहिं पंहिंजी पाक चादर इनाम में ॾेई उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कंदा हुआ। तिलावत भी भलो अमल आहे, नात पढ़ण भी भलो अमल आहे, भला रोशनी करण सो भी भलो अमल आहे। अंधेरो त वणंदो आहे चिबरे खे, चमड़े खे, रोशनी त सभु कंहिंखे पसंदि हूंदी आहे। इहो बि सुहिणो अमल आहे। जेकॾहिं न हुजे हा त पोइ अल्लाह ताला सिज ऐं चंड ऐं तारनि खे छो पैदा फरमाए? अल्लाह ताला फरमाए थो तबारकल्लज़ी जअल फ़िस्समाइ बुरूजा व जअल फ़ीहा सिराजम व क़मरम मुनीरा। अल्लाह ताला आसमान में बुर्ज पैदा फरमाया, उन में सिज पैदा फरमायो, उन में चमकाईंदड़ चंड पैदा फरमायो। अल्लाह ताला तारन जी लाइ बयान फरमायो वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजूमन लिश्शयातीन वअतदना लहुम अज़ाबस सईर। सुभान अल्लाह। तारन सां आसमानी दुनिया खे सिंगारियो आहे ऐं इन्हनि तारन खे असां शैताननि जी लाइ उमर बनायो आहे। असां उन्हनि जे लाइ जहन्नम जो अज़ाब तैयार करे रखियो आहे। रोशनी भी सुठो अमल आहे। तवज्जो फरमाइजो, भला बुरो अमल कहिड़ो? मदीने जे मीर जे अचण जूं ॻाल्हियूं करण इहो बुरो कमु? वॾी आवाज़ सां जवाब ॾियो। महबूब जी आमद जो ज़िक्र करण, तशरीफ फरमाई जो ज़िक्र करण, इहो सुठो अमल आहे, सुहिणो अमल आहे। अल्लाह पाण क़ुरान करीम हबीबन करीम जे अचण जो ज़िक्र फरमायो आहे। मालिक मिठी पाण त ज़िक्र फरमायो, पर नबीयन सगोरन खां वाइदो वरतई त जेकॾहिं तव्हां जे दौर में मुंहिंजो महबूब तशरीफ फरमा थे, अवां वाइदो कयो त उन ते ईमान भी ज़रूर आणींदऊ, उन जी मदद भी ज़रूर कंदऊ। कुछ आवाज़ वधाईंदा वेंदो त भलो थी पवंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सब ॻाल्हियूं क़ुरान करीम में आहिनि। ऐं वरी हर नबी सगोरो पंहिंजे पंहिंजे दौर में, पंहिंजे पंहिंजे अयाम में, पंहिंजे पंहिंजे असर में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ आवरियो जो बयान ऐं ज़िक्र कंदो आहे। हजरत आदम से पंहिंजे दौर में कयो, हजरत इब्राहिम से पंहिंजे दौर में, हजरत मूसा ईसा सणे पंहिंजे दौर में, बल्कि हजरत ईसा जी लाइ त क़ुरान करीम जो चिट्टो नसा उन पंहिंजे दौरानी दावत इहो ॿुधायो व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। मुबारक ॾींदड़ आहियां उन दिलबर हबीब जी जेको मूंखां बाद ईंदो, उन जो नालो अहमद सुभान अल्लाह। बुजुर्ग लिखा त सैयदना ईसा तकरीर पिया फरमाइन, वाइज़ पिया फरमाइन, जहिड़ो ॿुधण वारनि जो शौक़ हो तहिड़ो ॿुधाइण वारो बि अजीब हस्ती हुयो। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿुधण वारा हज़रत ईसा जा सहाबी, ॿुधाइण वारो ख़ुदि हज़रत ईसा सगोर।
केडी भली महफिल होंदी हेडे मुरे ने हारे असां वटि अल्हम्दुलिल्लाह काफी ज़रिया आहिनि असां वटि डेकोरेशन जो इंतजाम स्टेजूं सजायल आहिनि मूवी जो दौर आहे फोटो निकरण जो दौर आहे ऐं जेॾां निहारियो तेॾां माशाअल्लाह माण्हू मुतवज्जिह आहिनि पर जेके दिलियूं जेके क़ल्ब जेके सीना अल्लाह जी प्यारन नबीयन सगोरन जे सोबत में विहण वारन के नसीब हा उही अञा का शइ मरहका तने न को रोशनी जो इंतजाम न को डेकोरेशन न की स्टेजूं न को माइक्रोफोन को ज़रियो न हो मगर इन हूंदी जेकी ॿुधण ईंदा तन जी दिलियूं एॾियूं रोशन हूंदियूं हो एतिरो न जे क़ल्बनि में नूर हूंदो हो एतिरो न जे दिलनि में इखलास हूंदो हो जो अल्लाह जी प्यारनि जा पैगाम ॿुधी संदन दिलियूं वधीक रोशन थींदियूं हो वधीक ताज़ा बणजंदियूं हो वधीक मोहब्बत सां मामूर थी हज़रत ईसा सोने खिताब फरमायो तकरीर पे कई जने ॿुधण वारनि जे मथां रोहन जी कैफियत तारी थी गिरियो तारी थियो सारो कचार लॻा त हिकिड़े खे मोहब्बत मां वजद अची वियो जज़्बे जी कैफियत थी उथी बीठो हज़रत ईसा ने हारे चए तो अल्लाह जा प्यारा नबी अल्लाह जे अमर सां पैदा थियण वारा पीउ खां सवा वजूद में अचण वारा जीजल मां जे मथां शरफ़ ऐं शान जूं महिरबानियूं करण वारा हज़रत ईसा तुंहिंजे अम्मा खे मुबारक जंहिं तो जहिड़ो दिलबर नबी ॼणियो तव्हां जो वरी वरी बनाए तव्हां के घणनि जलसन मुझे ख्याल में आवाज विहारे छरिया गल्ला सुभान अल्लाह मुझे ला तो जन पहिरियों दफ़ो वेठा आहियो तंहिंजे करे खुली चओ सुभान अल्लाह संदुलन ते से आस्ते हलो को संदुल शहीद न थी बुजुर्गनि जूं बरकतूं आहिनि घणियूं हा हा नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आशिक़ो हज़रत ईसा के जने उन ईअं चयो त पाण फरमाई था गाल तो भली गई कई हिस्सा निहायत बुलंद बाला ओहा अम्मा आहे शान में बुलंद मर्तबे में बुलंद जेका मदीने जे घोट मोहम्मद करीम जी जलमा मारूफ हुया मशहूर हुया हर दौर में संदन अचण जो ज़िक्र थींदो रहे अजबा कहिड़ी रात खमीस जी रात कहिड़ी रात सुभाणे कहिड़ी रात रहंदी जुमे जी जुम्मू ये जुम्मू कॾहिं जुम्मू सॼो वियो छो सॼो वियो इन जो नालो छो रखियो 28 रातियूं अवां जलसा ॿुधान मुंहिंजी रहनुमाई कयो मूंखे ॿुधायो अबा कहिड़ी रात सुभाणे राजा ॻाल्हायो जुमे जी ऐं ॾींहं खे छा सॾिबो जुम्मो जुमे जो ॾींहुं छो जुम्मो सॼे नारे तकबीर नारे रिसाला नारे ताकीर नारे हैदरी आई तारीख शाही तारीख सुन्नी आई तारीख शाही तारीख सुन्नी तारीख का हर सिपाही सुन्नी तारीख का हर सिपाही हथ मत खड़ी जाओ सुन्नी तारीख का हर सिपाही गुलाम है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुलाम ये रसूल में जिंदाबाद छो सॼो वियो ईद जो ॾिहाड़ो जेकॾहिं ईद अंगारे ते थिए त बि ईद छंछर ते थिए त ईद सूमर जे मदीने वारो साईं ॼाओ त बि ईद जुमे खे जुम्मो छो सॼो साईं एॾा को सैयद बादशाह वेठो मिठाई खाई थिया न पंहिंजे ॻोठां त कुझु न कुझु मुंहिंजो मुले वारो रूह मुझे हबीब करीम जा आशिक़ो सैयदना आदम सहणी खां वठी
हर दौर में हर ज़माने में जेकरीब अय्याम आया, महीना आया, साल पे आया, मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर पुष्ट ब पुष्ट मुंतकिल थींदो पे आयो। मगर याद रखो जहाँ जहाँ मदीने जो घोट जो नूर पे आयो तो मुस्तफा करीम जी ज़ात उन्हनि ते करम जा ककर वसाई। महबूब उनके मेहरबानियों कंधा पे आया, उन्होंने नवाज़ीदा पे आया। हबीबन करीमन जी दादर में नबी आहिनि, गैर नबी आहिनि, मगर असां सुन्नत जमायत जो अक़ीदो आ लिकल न खुलियल बरसरे आम ऐलान थियल अक़ीदो आ त नबी सना जह अब्बे अम्मा मां आया उन्हनि जो पूरो नस्ल जो सिलसिलो हज़रत आदम सने के हलिया वञो। सब जो सब, न को ज़ानिया, न को बेनिकाहा, न को मुशरिका, न को काफिरा, न को जहन्नमिया, मदीने जो घोट जह जह अब्बे अम्मा मां थींदो आयो आ सभिनी खे मुस्तफा करीम जन्नती बनाई। बेशक बेशक सब मुसलमान, सब जन्नती, सभी पाक, सभी साफ हुआ। जहाँ जहाँ मां नबी करीम जी ज़ात में तशरीफ़ फरमा था सभिनी ते मेहरबानियूं कंदा आया। हिकिड़े हबीब जे ॾाॾनि में हिकिड़ो ॾाॾो उन जो मामूल हूंदो हो त अल अरूब अलिफ लाम पुछा ऐन वरी रे वरी वाह वरी बे वरी गोल है अल अरूब ॾींहं खे हाणे जुम्मो सॼो वेंदो आहे। उन अल अरूब ॾींहं में पंहिंजे क़ौम जा माण्हू कबीले जा माण्हू गॾु विहारींदो हो ऐं उन जॻह बयान कंदो हो त असांजे पुठनि मां उहो दीबर हबीब गुज़री रहियो आहे, अॻिते राणो थी रहियो आहे, अॻिते वञी रहियो आहे, जंहिंजो नालो मिठो मोहम्मद करीम हूंदो, जेको अल्लाह जो आख़िरी नबी हूंदो, हर हफ़्ते में पंहिंजे आका जो शान बयान कंदो हो। पोइ उन्हनि सभिनी गॾे अल अरूब नाले ॾींहं जो नालो रखियो यौमुल जुमा, माना इज्तिमा जो ॾींहुं, गॾु थियण जो ॾींहुं, जंहिंमें गॾिजी वेही करे मुस्तफा करीम जो शान बयान कंदा। को बि दौर अहिड़ो न गुज़रियो आहे जंहिंमें नबी पाक जी अचण जो बयान न थियो आहे, हबीब जे आमद जो ज़िक्र न थियो आहे। बल्कि उलमाए किराम लिखियो आहे त जंहिं जंहिं जे पुठी मां नबी साईं ईंदा विया उहे हबीब करीम जे सदके दुआऊं घुरंदा हुआ, हबीब जे वसीले से अल्लाह जे दरबार में इल्तिजाऊं कंदा हुआ, महबूब जे मुहाबे मालिक मिठे के बाॾाईंदा हुआ। जंहिं जंहिं जे पुठी में हबीब जो नूर तशरीफ़ फरमा थींदो हो त माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी हुई त हिन जे पुठीअ में हबीब जी तशरीफ़ आवरी थी आहे। पंहिंजी मुश्किलात जे हल लाइ, बीमारनि खां नजात लाइ, ॾुकार जे हालत खां बचण जे लाइ, अल्लाह जे रहमतुनि जे मींहं वसाइण जे लाइ उन खां दुआ घुराईंदा हुआ। उहो जॾहिं दुआ घुरंदो हो त मदीने वारे जो नूर उन जे पेशानी में इहे चमकार कंदो हो जे तव्हांजी सर लाइट आहे, इहे रोशनी थींदी हुई, दुआ खां पोइ मतिलब पूरा थी वेंदा हुआ। थोरो सुभान अल्लाह में आवाज़ वधायो। अल्लाह जा बान हो कुरान करीम अल्लाह इरशाद फरमायो वकानू मिन क़बिल यस्तफ्तिहूना अलल्लज़ीन कफरू फलम्मा जाअहुम मा अरफू कफरू बिह। मुझे हबीब जी ज़ात सां अॻे दौर वारा यहूदी वसीलो वठंदा हुआ, या अल्लाह असांखे ॿियनि जे मथां फतह अता फरमा, अल्लाहुम्म मंसूरना अलैहि। कुरान करीम अल्लाह इरशाद फरमायो वकानू मिन क़बिल यस्तफ्तिहूना अलल्लज़ीन कफरू फलम्मा जाअहुम मा अरफू कफरू बिह। मुझे हबीब जी ज़ात सां अॻे दौर वारा यहूदी वसीलो वठंदा हुआ, या अल्लाह असांखे ॿियनि जे मथां फतह अता फरमा, अल्लाहुम्म मंसूरना अलैहिम बिन्नबिय्यिल मबऊस फी आखिर ज़मान गैर
गैर मुकल्लिदन अहले हदीस जो आलिम अल्लामा शौकानी तफसीर फतहुल क़दीर में आंदो त अगियां उम्मतन वारा यहूदी हबीबन जे वसीले सां दुआ घुरंदा हबीबन जे मुहाबे दुआ घुरंदा ऐं उन्हनि जे सदके हबीबन जे मुहाबे उन्हनि खे फतह मिलंदी कामयाबी मिलंदी। हर दौर में हबीबन जे अचण जो ज़िक्र थींदो रहियो आहे। जॾहिं अचण जो ज़िक्र बि भलो, नात खानी बि भली, रोशनी बि भली, क़ुरान जी तिलावत बि भली, अल्लाह जो हम्द बि भलो। चओ सुभान अल्लाह। वॾी आवाज़ भला खणी को तोखे चवे त ही तव्हां संद लॻंदी स्टेज मथे छो कई आहे या बिदअत छो तव्हां मथे वेठा आहियो? उनखे तूं चईस त असां बिदअती न आहियूं, असीं हर सुन्नत रसूल ते अमल करण वारा आहियूं। असां पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि घड़ी न आहे। हबीबन करीमन जी ज़ात आशिक़ो स्टेज ठाहे करे असां मथे वेठा आहियूं न, इहो असां पोइ कयो आहे। अवल मदीने वारे आका पंहिंजे मद्दाह खे पंहिंजे मिंबर ते मथे विहारियो। नबी सी पंहिंजे प्यारे हसान खे जेको दरबार नबवी जो शाइर आहे, 120 साल उम्र मुबारक हुयसि, 60 साल कुफ्र में रहियो हो, बाक़ी 60 साल इस्लाम में रहियो हो। हबीबन करीमन खे एतिरो प्यारो हो जो पाण फरमाईंदा हा तूं मिंबर ते चढ़ी मुंहिंजो शान बयान कर। तफसीर दुर्र मंसूर सूरत शुअरा जे आख़िरी आयतूं पढ़ो। अल्लामा जलालुद्दीन सुयूती मुहद्दिस रहमतुल्लाह अलैह लिखनि था त 70 शेर हजरत हसान जा अहरा जन में जिब्रील बि उन सां गॾु सुर झलाए चयो आहे। का बि शइ ख़राब न आहे। जॾहिं का बि शइ ख़राब न आहे त पोइ उन खां झलण बेअकुली आहे, उन खां रोकण बेवकूफ़ी आहे, उन खां मना करण जिहालत आहे, उन खां मना करण आकाए नामदार सां क़ल्बी बुग़्ज़ या अदावत आहे। ही सुहिणो तरीक़ो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह जेतिरो दुनिया में झलियो वियो आहे, रोकियो वियो आहे, ओतिरो अल्लाह जी महिरबानी थी आहे, एॾी करम नवाज़ी थी आहे जो हाणे त माशाअल्लाह वॾा शहर ठहियो, नंढनि ॻोठनि में नंढा नंढा ॿार उन्हनि जे हथनि में बि झंडा हुया ऐं घरनि मां निकिरंदे मरहबा मरहबा आमदे मुस्तफ़ा, मरहबा मरहबा आमदे मुस्तफ़ा जा नारा लॻंदा पिया रहिया। जेॾे खणी निहार त इहा ई पचारा, इहा ई पुकारा, जेॾे खणी निहार त अल्लाह जे रहमती वसरा। अल्लाह साईं हक़ खे हमेशा बुलंद कंदो, हक़ खे हमेशा मथां कंदो, हक़ हमेशा बुलंद रहंदो आहे। हक़ जी बेड़ी रुॾंदी आहे, बुलंदी न आहे। खुली दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या राजा पर वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ताबन सां मिलियो ताबैया ताबन सां गॾु गुज़ारियो अथई। उन जेका रिवायत कई आहे असां ठके ठोके कई आहे, तहक़ीक़ करे कई आहे, सोचे वीचारे कई आहे। इन जे करे सभई मुजतहिद इमाम पाण खे घटि सम्झूं ऐं साईं खे फरमायूं इमाम आज़म। चओ ॾाढा जो सुभान अल्लाह।
तकड़े में ता मुझो था पाओ तई सब चो था सी मौलवी आहियूं जे बा बिन किताबन उर्दू माना वारो पढ़ल मौलवी आ त पोई 10 साल कदन ते वेही सुकर टुकर खाई पढ़ण मा फायदो कहिड़ो आ अजायो रस्तो विञायो न उन्हनि न न इने के तर्जुमे खां सा कुछ भी न ईंदो आ हदीस सही पढ़ी भी न सघंदो आ एराब जी ख़बर न हूंदी आ पोइ पंहिंजी माना मतिलब जो ठाहींदो आ मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो चाचो चए थो सी मां शेर पढ़ा मदीने वारो साईं चए थो पढ़ त चाचा मां ॿुध दुआ था कनि उन वॾो क़सीदो पढ़ियो उन जो हिकिड़ो शेर आहे वरतनारल खलील मुक़तमा फी सुलबिही अंत कैफ यहतरकू हबीब वा इब्राहिम जे बाहि में लिकी आया आजा चओ वॾे आवाज़ सां त चओ अव्हां इब्राहिम जे बाहि में लिकी आया वरत वरद यरद वरूदन फहुव वारिदुन वरद वरदा वरदू वरदत वरदता वरदन वरत पाना तव्हां पाण आया इब्राहिम जे बाहि में जन तव्हां हुन जे पुठीअ में वेठा हा त कीअं सड़ंदव माना असां वारो अक़ीदो सही निकितो न त जंहिं ते जेका महिरबानी थी आहे सा मदीने जे घोट जे सदके थी मुस्तफा करीम जे सदके थी चओ सुभान अल्लाह व अंत लम्मा बुलित अशरकतिल अर्द बिनूर कबदातिल उफकू हबीब जन तव्हां विलादत वारा थिया अवां जे नूर सां ज़मीन त रोशन थी पर दुनिया जा पासा चमकी रहा त जहाँ वटां हबीब पे आया उन्हनि ते मेहरबानियूं थियूं उन्हनि ते नवाज़शूं थियूं अल्लाह फरमाए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत्ता तहक़ीक़ आयो अव्हां वटि शान वारो रसूल अव्हां मां जो मतिलब कोन्हे त अव्हां जहिड़ो अव्हां मां आयो आहे अव्हां हुन जे अचण जो रस्तो आहियो हुन जे अचण जी वाट आहियो अव्हां मां थींदो आयो आहे मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात उम्मतियो हुज़ूर कीअं तशरीफ़ फरमा थिया संदन विलादत बासादत कीअं थी आहे जलवे फ़रोज़ कीअं थिया अव्हां ॾाढो ॿुधो हूंदो हिन मौज़ूअ ते पर थोरो मां अर्ज़ कयां ज़रा गौर नबी से जो नूर हकीकत सभिनी खां अव्वल पैदा थी अब हाओ न था ॻाल्हायो ताजा जो हा वॾे आवाज़ सां चओ जे इन ते मां खे दलील वेही ॾियां त ते मौज़ू पूरो थींदो रात मां उस तलहार में उते हिकिड़ो एमपीए साहब जलसे में आयो उन वीचारे ॻाल्हि कई अथई असांखे थी चवनि था त बुखारी में ॾेखारियो फलाणे में ॾेखारियो फलाणे में ॾेखारियो फलाणी ॻाल्हि ॾेखारियो हनफी साहिब आयो फलाणो आयो मां अर्ज़ कयो मां त साईं तव्हां उन्हनि खे चओ त नबी साईं जूं टोटल हदीसूं खणियूं आहिनि जुमिले हदीसूं अवल तादाद ॿुधाए उन खां पोइ इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पाण सां फरमाइनि 3 लख हदीसूं सही मुस्तफा जी घणियूं अदा ऐं बुखारीअ में घणियूं आहिनि बुखारी शरीफ़ में 70,000 जे करीब हाणे 3 लखनि मां 7 8 9 भला 10,000 कढो त बाक़ी 2,90,000 हदीसूं किथे आहिनि कहिड़ियूं आहिनि अन पढ़ियलनि खे सिंधी खानदन खे उर्दू खानदन खे
इंग्लिश पढ़ियलनि खे खणी वचो तर्जुमा ॾेखारींदा हिया 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 न उन्हनि खे अस्मा और रजाल जी ख़बर त हिन हदीस जो रावी फलाणो आहे उहो फलाणो 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 उनजो मज़हब कहिड़ो मसइलो कहिड़ो हो ओढ़ो हो जवान हो हाफ़िज़ हो कवि हो वेसर भुलिजी त कोन पियो आहे तहक़ीक़ करण जी तो में कहिड़ी ताक़त आहे मूं में कहिड़ी आहे इहे त उहे ॼाणंदा हुआ जेके क़ुरान करीम जे हाफ़िज़नि वांगुर मदीने जे घोट जे हदीस जात तव्हां पुछो त इमाम बुखारी नबी करीम जे दौर खे वेझो या इमाम अबू हनीफा वेझो इमाम अबू हनीफा असहाबन खे ॾिठो आहे असहाबन सां मिलियो आहे ताबिन सां गॾु गुज़ारियो अथई उन जेका रिवायत कई आहे असां ठके ठोके कई आहे तहक़ीक़ करे कई आहे सोचे वीचारे कई आहे इन जे करे सभई मुजतहिद इमाम पाण खे घटि सम्झूं ऐं साईं खे फरमायूं इमाम आज़म चओ ॾाढा जो सुभान अल्लाह तकड़े में ता मुझो था पाओ तई सब जो था सी मौलवी आहियूं जे बिन किताबन उर्दू माना वारो पढ़ल मौलवी आ त पोई 10 साल तदन ते वेही सुकर टुकर खाई पढ़ण मा फायदो कहिड़ो आ अजायो रस्तो विञायो न उन्हनि न न इने के तर्जुमे खां सा कुछ भी न ईंदो आ हदीस सही पढ़ी भी न सघंदो आ एराब जी ख़बर न हूंदी आ पोइ पंहिंजी माना मतिलब जो ठाहींदो आ मुंहिंजे हबीब करीम जा आशिको चाचो चए थो मां शेर पढ़ा मदीने वारो साईं चए थो पढ़ त चाचा मां ॿुध दुआ था कनि उन वॾो क़सीदो पढ़ियो उन जो हिकिड़ो शेर आहे वरतनारल खलील मुक़तमा फी सुलबिही अंत कैफ यहतरकू हबीब मां इब्राहिम जे बाहि में लिकी आया ॾाढा चओ वॾे आवाज़ सां त चओ अव्हां इब्राहिम जे बाह में लिकी आया वरत वरत यरद वरूदन फहव वारिदुन वरद वरदा वरदू वरदत वरदता वरदन वरत पाना तव्हां पाण आया इब्राहिम जे बाह में जन तव्हां हुन जे तिखी में वेठा हा त कीअं सड़ंदव माना असां वारो अक़ीदो सही निकितो न त जंहिं ते जेका महिरबानी थी आहे सा मदीने जे घोट जे सदके थी मुस्तफा करीम जे सदके थी चो सुभान अल्लाह व अंत लम्मा बुलित अशरकतिल अर्द बिनूर कबदातिल उफकू हबीब जन तव्हां विलादत वारा थिया अवां जे नूर सां ज़मीन त रोशन थी पर दुनिया जा पासा चमकी रहा त जा वटां हबीब पे आया उन्हनि ते मेहरबानियूं थियूं उन्हनि ते नवाज़िशूं थियूं अल्लाह फरमाए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत्ता तहक़ीक़ आयो अव्हां वटि शान वारो रसूल अव्हां मां जो मतिलब कोन्हे त अव्हां जहिड़ो अव्हां मां आयो आहे अव्हां हुन जे अचण जो रस्तो आयो हुन जे अचण जी वाट आयो अव्हां मां थींदो आयो आहे मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात उम्मतियो हुज़ूर कीअं तशरीफ़ फरमा थिया संदन विलादत बासादत कीअं थी आहे जलवे फ़रोज़ कीअं थिया अव्हां ॾाढो ॿुधो हूंदो हिन मौज़ूअ ते पर थोरो मां अर्ज़ कयां ज़रा गौर नबी सिंह जो नूर हकीकत सभिनी खां अव्वल पैदा थी अब हाओ न था ॻाल्हायो ॾाढा चओ हा वॾे आवाज़ सां चओ जे इन ते मां खे दलील वेही ॾियां त ते मौज़ू पूरो थींदो मगर यकीन समझो त कंहिं बि सीरत जे वॾे किताब खे खोलींदो त इहा ई ॻाल्हि मिलंदी त अव्वल मुहम्मदी हकीकत पैदा थी उन खां बाद जॾहिं हकीकत खे बशरी लिबास में अचणो हो त महबूबन करीमन जे उहा ज़ाहिरी जिस्म वारी जेका
हम बशरियत वारी जेका कैफियत ही उहा कीअं ठही। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ कीअं ठही। अल्लाह ताला जी ज़ात बरकात मलाक सगोरे जिब्रील सोने के फरमायो, जिब्रील जी मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे हबीब जे हकीकत खे पंहिंजे नूर मां वजूद ॾिनो आहे। हाणे इन मुहम्मदी हकीकत खे जंहिं जिस्म में रखणो आहे उहो किथां थो खणी अचे। समझण जहिड़ी ॻाल्हि या न? किथां थो खणी अचे? अल्लाह जिब्रील ज़मीन ते लही आया, नज़र फेराए, जेॾे निहारे सारी ज़मीन मां आवाज़ बजे, जिब्रील मूंखे खण। हर ज़मीन जो सब चए मूंखे खण, मूंखे खण, मूंखे खण। उलमा लिखनि था पिया त जंहिं मिट्टी मुबारक ते मदीने जो घोट अॼु आरामी आहे, इन जा मथे उभामी ऐं तजल्लियूं ज़ाहिर कयूं, रोशनायूं ज़ाहिर कयूं, अनवार ज़ाहिर कया। मौला फरमाया जिब्रील इतां ई उहा पाक मिट्टी खणी आ, उनखे जन्नत जे कौसर में तस्लीम सलसबील में अहिड़ो बना जो उहा बि खुद नूर बणजी वञे। मुंहिंजे हबीब जो जिस्म ज़ाहिरी इन मां तैयार कर, इन में मुहम्मदी हकीकत खे रखणो आहे। उनखे अल्लाह ताला अॻे तैयार कराए जन्नत में रखाए छॾियो हो। जॾहिं आदम साईं खां सिलसिलो शुरू थियो आहे, उहो जिस्म अम्मा हवा ताईं, अम्मा आमिना ताईं पहुतो आहे। मुहम्मदी नूर उन में तशरीफ फरमा थियो। हज़रत अब्दुल्लाह, हज़रत अब्दुल मुत्तलब नबी करीम जा ॾाॾा आहिनि। चओ सुभान अल्लाह, ॾाॾा चओ। उहे साईं फरमाइनि था त असां वटि मदीने वारे घोट जो कई बरकतूं नज़र आयूं। हज़रत अब्दुल्ला में हुस्न जमाल घणो हो, खेसि कई औरतूं पियूं चाहिनि पाण कंहिंसां निकाह करण खां अॻु में पंहिंजे वालिद करीम खां इजाज़त वठनि पिया, सलाह कनि पिया, मशवरो कनि पिया। नेठि सय्यदह आमिनह रज़ी अल्लाह ताला अन्हा सां निकाह थियो ऐं जॾहिं मुहम्मदी नूर अब्बे मां निकिरी अम्मा में आयो, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी से जो चाचो तो फरमाए, सोट तो फरमाए, नतकत कुल उन रात कुरैश जे सभिनी ढगनि ढोरनि ॻाल्हाया, आसमान में पढ़ाया। अला इन्न नूर अल मकनून अल मखजून कद इस्तकर फी बतन उम्मी। खबरदार जेको नूर पुष्ट ब पुष्ट लिको पे आयो, हलंदो पे आयो, अज पंहिंजे जीजल अम्मा जे वजूद में पहुची वियो। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। ऐं उन साल में एतिरा मींहं वसिया जो ॾुकार ख़त्म थी विया, भला भला गाह थिया, फसल थिया, वींदे जबलनि जे चोटुनि जे मथां बि गुल ॼमी बीही रहिया, गुलज़ार थी विया। हबीब करीम जी जीजल अम्मा फरमायो त आम औरतुनि वारो मामिलो मूंसां न हो, जो कंहिं औरत खे बचड़ो वजूद में ईंदो आहे, पेट ज़ाहिर थींदो आहे, हलण वेहण में तकलीफ़ थींदी आहे, उथण फिरण में आज़ार महसूस कंदी आहे। मुंहिंजा हबीब जो आया मूंखे का बि तकलीफ़ कान हुई। एतिरो ज़रूर हो जो हर महीने में अल्लाह जा नबी मुबारक ॾियण ईंदा। ॾाढा चओ, वॾी वॾी आवाज़ सां चओ। वरी खूह ते पानी भरण जे लाइ वञा, पानी खुद ब खुद मथे चढ़ी अचे, सुके बुंड जे हेठां वेहा, साओ थी मथां छांव करे, कंहिं मक्की पाक जे भित खां लंघा त झुकी मुंहिंजो सलाम करे, कॾहिं पेर में जुती बारक न पाया त पथरियूं पेर जे हेठां मेन बंदी वञनि, सुके बुंड जे हेठां वेहा साओ थी वञे, जितां जितां पई लंघा मुबारक मुबारक जा आवाज़ अची रहिया। वाह मुंहिंजा रहमत लिल आलमीन,
वाह मुजस्सना हबीब तुझी तशरीफ आवरी तुझी आमद तुझी विलादत बासआदत हबीब करीम अलैहि सलाम जी जीजल अम्मा ए सभई मंजर पे ॾिठा 9 महीना नबी साईं पंहिंजे जीजल अम्मा में तशरीफ फरमा रहा 7 महीने में वालिद करीम खे अल्लाह ताला घुराए वरतो अम्मा खे इल्हाम थियो त आमिना पीउ नालो रखंदो आहे पर पीउ खे जन कुदरत वारे घुरायो आहे ॼमे त हबीब जो नालो रखिजांइ मोहम्मद। हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे अर्ज़ कंदुसि कॾहिं कॾहिं अदब जे रंग में बेअदबी थींदी आहे अदब जे रंग में बेअदबी असां वटि रवाज नालनि खे खारण जो नालो हूंदो नूर मोहम्मद त सॾींदसि नूरू वली मोहम्मद त वल्लू जे नालो आहे मोहम्मद त सॾींदसि महमद। हाणे तव्हां आलमनि खां पुछो त महमद जी माना छा मोहम्मद जी माना छा केतिरो माना में फर्क़ थी वियो मोहम्मद चवण एब न आहे कंहिंजे नाले रखण सां मदीने वारे आका फरमायो त जंहिं घर में बच्चे ते मूं मुस्तफा जो नालो रखियो वेंदो आहे मोहम्मद या अहमद नालो रखियो वेंदो आहे नबी से फरमाइनि था पिया अल्लाह जा मलाइका उन घर जी ज़ियारत कंदा आहिनि वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह जंहिंजो नालो मोहम्मद या अहमद हबीब फरमाए था क़यामत ॾिहारे उन जे अमलनि जी तोड़ थींदी गुनाह घणा थी वेंदा नेकियूं थोरियूं थी वेंदियूं ज़ाहिर आहे त जंहिंजूं नेकियूं खुटंदियूं सो जहन्नम जे हवाले कयो वेंदो पर उन जे लाइ अल्लाह ताला ऐलान कराईंदो मलाइको हिन मुंहिंजे बाने जूं नेकियूं खुटी पयूं आहिनि वाकई खुटंदियूं आहिनि पर इनखे जहन्नम ॾे न मोकिलियो हिन जो नालो मोहम्मद आहे हिन जो नालो अहमद मुझे हबीब जो नालो आहे इन नाले जे सदके इन नेकिन खुटलन खे बि मां रब जन्नत ॾे मोकिलण थो चाहियां पर असांजी सिंधी ॿाहिरनि जी आदत आहे हिकु नालो मटाईंदा ॿियो वरी कंहिंजो घर लुटे कंहिंजा खून करे कंहिंखे मारे तबाह करे पोइ वरी 5 औरतूं वठी वेंदा मेड़ जे हुन न मञियो त पोइ वरी छा वेही चवंदा आहियूं बाबा न्याणियूं मोटायई हिकु न्याणी 7 क़ुरान तवजो ॾियो खिल जी ॻाल्हि मां चवां थो ईअं चवण सां केॾो ख़ुदा जो ग़ज़ब कंदो केतिरो ख़ुदा जो कहर ईंदो न्याणी इज्जत जे लाइक़ आहे शान मान वारी न्याणी आहे पर महीने महीने रत ईंदो आहे पलीद थी वेंदी वुज़ू न होंदो पलीद थी वेंदी पाखाने पेशाब जी इंसान खे ज़रूरत हूंदी आहे मर्द औरतन में बराबर हूंदा आहिनि बच्चो ॼणी दिया रत सां भरिजी वेंदी आहे पलीद जे हालत में क़ुरान खे हथ बि न लाए निमाज़ बि न पढ़े बैतुल्लाह जो तवाफ़ न करे मां तोखां पुछां थो जेका एतिरी पलीद थी वञे उनखे तूं हिकु न ॿ न 7 क़ुरान बनाई थो मुंहिंजे वाहिदुल क़हार अल्लाह के कहिड़ो जवाब ॾींदे छा जवाब ॾींदे ख़ुदा मुंहिंजो ईमान त सारी काइनात जा पीर फ़कीर अमीर वली इकट्ठे कयो ख़ुदा जे क़ुरान जे हर्फ़ जे मट केर न तूं सुन्नी आहीं सुन्नियत जे रंग में बेअदबी पियो करी गुस्ताखी पियो करी गंद पियो करी महबूब जे नाले खे खारी ऊंधियूं ॻाल्हियूं करे वेही रही अल्लाह जे क़ुरान जी बेअदबी पियो करी मुंहिंजे हबीब करीम जे नाले जो अदब कर नाले जो एहतराम कर नाले सां मोहब्बत रख नाले खे सही इस्तेमाल कर त ख़ुदा बि राज़ी थी पवई मुस्तफ़ा मुझे हबीब करीम जा आशिक हो अम्मा आमिना के इल्हाम थियो
जने जनी नालो रख जाए मोहम्मद जो सुभान अल्लाह वडी आवाज़ सां चओ अल्लामा शरफुद्दीन बूसीरी जिक्र कंदे फरमायो मुहम्मदुन सय्यदुल कौनैन व सकलैन आज हाजा सुभान अल्लाह मुहम्मदुन सय्यदुल कौनैन व सकलैन वल फरीक़ैन मिन अरब व मिन अजमी वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौल मिनल अहवाल मुक़तहमी मुझे आका जी ज़ात जी अम्मा के इल्हाम थियो नालो रख जाए मोहम्मद मोहम्मद जी माना जंहिंजी हर हर तारीफ़ कई वञे ॾाढा चओ सुभान अल्लाह हिते त तारीफ़ कई वेंदी पर मज़ो क़यामत जे ॾिहाड़े ॾिसजां छा चयो हिक मोहब्बत वारे मदीने वारे घोट जे इश्क ऐं प्यार वारे छा फरमायो सुभान अल्लाह चओ ॾाढा चओ ज़िक्र नबी का करिए तागल बन दिए सुभान अल्लाह का चओ ज़िक्र नबी दा करिए तागल बन दिए बेअदबी तो डरिए तागल बन दिए बेअदबी तो डरिए तागल बन दिए मोहम्मद जा जो हर हर हमद कयो वने तारीफ कई वने जिक्र कयो जतो ऐसा मरना नहीं है ए जीना है ए जीना है इश्क नबी विच मरिए तागल बन दिए इश्क नबी विच मरिए तागल बन दिए जिक्र नबी का करिए तागल बन दिए इश्क नबी विच मरिए तागल बन दिए मोहम्मद सुभान अल्लाह च बड़े आवाज़ च हबीब करीम जी अम्मा फरमायो 9 महीना पूरा थिया रबीउल अव्वल महीनो आ 12 तारीख सूमर जी रात सुभान अल्लाह मुहक्किक उलमा लिखन था अंग्रेजी अगस्त महीनो आ 20 तारीख 570 ईसवी साल जी जल अम्मा फरमाती मुझो घर दरवाजो आ अकेली आया आम बाजाई औरतन मगर रोलन आया पाजे घर पाक में वेठी आया ओचतो दरवाजो खुलियो हबीब जी पुफी बीबी सफिया अंदर लगे आई सुञातल जातल ही रेह दी भली आई वरी दरवाजो खुलियो 3 औरतूं लगे आयूं एक जो मुझो नालो हवा ॿिए जो मरियम टे चयो आसिया हाणे के नयूं ॻाल्हियूं कोन्हे ॿुधलु हण तव्हां जो पर मां हिकिड़ी मंज़िल तव्हां खे वठी थो वञां बीबी हवा दुनिया ता वफात करण के 1000 साल गुजरिया हजरत बीबी आसिया जेका फिरौन जे घर में रही मुसलमान थी उन जे वफात के 1000 साल गुजरिया बीबी मरियम सगोरी के 500 साल गुजरिया
मां अवां जी खिदमत में अदब सां रस्तो कया अवां जी ज़ुबान मोहब्बत जे तर्जुमान खां ॿुधण थो चाहियां त जेका हज़ारे साल अॻु में गुज़ारे वई आहे 2000 साल थिया टीह खे 500 साल थिया पंहिंजी क़बरुनि जे हवाले हुयूं उन्हनि क़बरुनि वारनि खे कीअं निकिरण जो मौक़ो मिलियो ॿाहिरि कीअं निकिरी आहियूं रुॻी निकिरी न आहियूं पर मुहम्मद घोट जे घर जी ख़बर कीअं पई त ही घर आहे कंहिंखां पुछो बि कोन अथनि कंहिंखां वाट मालो बि कान कई अथनि दरवाज़े ते पहुचूं हल जीरियूं हल अंदर ते वेठियूं हल ॿुधायो त हे क़बरुनि मां कीअं निकिरी आहियूं जागो पिया क़बरुनि में हज़ारे साल न हिकु न ॿ दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवाणी जी तरफ खां मसलो समझो असां सुन्नत जमात जो अक़ीदो तहक़ीक़ पक्की ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जा प्यारा अल्लाह जी इज़्न सां मशीयत एज़दी सां क़बरनि मां ॿाहिरि निकिरी बि ईंदा आहिनि हिकिड़ो थुल्हो दलील त सगलो तव्हांखे ॿुधायां नबी करीम जी ज़ात जॾहिं मिअराज शरीफ़ ते विया त 1.25 लख नबी पंहिंजे क़बरनि पाकनि मां निकिरी जमायती बणिया अब आहे न राजा ॻाल्हाए वॾे आवाज़ सां नंबर ॾियो क़ुरान करीम जी आयत आहे इन्नक ला तुस्मिउल मौता ॿुधी अथव ॿी आयत वमा अंत बिमुस्मिउन मन फिल क़ुबूर इन आयत जे तफ़सीर में अल्लामा इब्न कसीर आंदो आहे अल्लामा इब्न अल-क़य्यिम अल-जूज़ी इब्न तैमिया जे शागिर्द किताब रूह में आंदो आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती शरह सुदूर में आंदो आहे कुरान जे मुफस्सिर क़ुरतबी तज़किरह में आंदो आहे ये सब अल्लाह जा प्यारा लिखनि था त क़बरनि वारा कॾहिं कॾहिं क़बरनि खां निकिरी ॿाहिरि अची वेंदा चओ सुभान अल्लाह ॾाढा त चओ वॾे आवाज़ सां त चओ पोइ जॾहिं सभु चवनि था उहे बि चवनि था जिन खे नजदीयत वहाबियत जो इमाम करार ॾिनो वञे थो उहे ख़ुदि बि लिखी विया आहिनि अञा ताईं लिखत मौजूद आहे असांजो त अॻई एतिक़ाद आहे त अल्लाह जा प्यारा अल्लाह जे इज़्न सां निकिरी अची सघनि था सवाल रहियो हज़रत बीबी हवा खे 1000 साल थी विया हज़रत बीबी आसिया खे 1000 साल थी विया हज़रत बीबी मरियम खे 500 साल थी विया पंहिंजे क़बरनि में हुयूं ख़ैर निकिरण जी ताक़त ख़ुदा हुनखे ॾिनी पर क़बरनि में खेनि कीअं ख़बर पई त अॼु मोहम्मद घोट अची रहियो बुजुर्गो मिलाता इहाई हर कंहिंखे ज़ुबान ते बोलिया ॾाढी सच्ची टोलिया जेको निहार ख़ुशीअ जे मौज में आहे अरसे में ख़ुशीअ जी लहर आहे वेंदे क़बरुनि ताईं बि पढ़ा पे आया क़बरुनि वारो हीअ रिकॉर्डिंग हाफ़िज़ मुश्ताक अहमद भट्टी सेवाणी तव्हांखे कीअं ख़बर पई वो रोजन स्वामिना तू पैदा न हुई हवा पैदा न हुई आदम पैदा न हो इंसान जो निशान न हो का ॻाल्हि न हुई अल्लाह ताला मुस्तफ़ा जे नूर जे फैज़ बरकत मां जन्नतुनि खे पैदा फरमायो असां हुरनि खे पैदा फरमायो जॾहिं असांखे जन्नत में रहायो असांखे वजूद मिलियो असां निहारियो त जन्नत जे दरवाज़नि ते लिखियल मोहम्मद
दरन ते लिखियल मोहम्मद, पन्न पन्न ते लिखियल मोहम्मद, कौसर जे प्यालन ते लिखियल मोहम्मद, कुंडन ते लिखियल मोहम्मद, गिलमान जे गिचिन हेरे मुडे निहार जो सभई गिलमान जे गिचिन ते लिखियल मोहम्मद आमिना हेरे निहार ही हूर पाजी अख थी खोले त अख जे विच में लिख पिया मोहम्मद। वाह तो ए दिलबर खे याद कजे या न ॾाढा त ॻाल्हा को मुंहुं जहिड़ो चट चरियो पुट ॼमंदो थई त मिठाई विरहाईंदो। हीअ त अल्लाह जो महबूब जेको उम्मत जे मथां मेहरबान। अम्मा आमिना तूं थी चई तई छो आयो आहियो? असां हूरुन जन्नतुन में हज़ारे छा दुनिया जा लखे साल मुस्तफा ते दुरूद पढ़ंदे गुज़ारिया। अॼु जो निहारियूं त जन्नत में नवा सिंगार हूरन के गिचिन में हार गिलमान दरकतार हुबकार मुश्क अंबर जा हुबकार सतनी आसमान ते अल्लाह नूर जा लगाया मीनार आहन। बेहश्ती वरन में खुशी जी लहर जर्रे जर्रे में खुशी असां पुछा कई चाहे चयो मुस्तफा करीम दुनिया जे तख्ते ते पंहिंजे जीजल अम्मा जे वजूद मां बाहर जलवे फरोस्ती रहा असां दुआ घुरिया अल्लाह जंहिं दिल भरते लखी साल दुरूद पढ़ो तूं अॼु मोकल ॾे त लही वञूं उन महबूब जो ॼमंदे ई वञी दीदार कयूं। तॾहिं रब मोकल ॾिनी आहे लही आयो। अम्मा फरमायो वेहो वेही रहियूं। हाणे अव्वल सफिया आई वरी हवा आसिया मरियम आयूं वरी जन्नतियूं हूरूं आयूं। अम्मा सां फरमायो काफ़ी रात गुज़रे पई मूं चयो दरवाज़े खां हुन पासे ॾिसां भला ॿी टका कान थी अचे त पोइ दर जी कुंडी ॾे सुमीर आराम कयां। हीअ वेठियूं आहिनि भली वेठियूं हुजनि। मां दरवाज़े मुबारक खां पेर ॿाहिरि करे हेठि निहारण जे बजाय हीअ थोरी नज़र जो मथे कई त आसमान जा तारा मुंहिंजे घर जे मथां चौकी पिया ॼनि। छा पिया ॼनि? कुरान शाहिद आहे तारनि जो कमु कयो। वलक़द ज़य्यना अस्समाअ दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजुमन लिश्शयातीन वअअतदना लहुम अज़ाबस सईर। ये शैतान जे ला उमर हन हेठ लही आया न फिरन पिया मता को शैतान में जो अचे। हबीब करीम पावरिया नबी से जो ॾाढो पाक फरमाए थो त मां बि बैतुल्लाह ॾे वञा पियो ॿाहिरि जो निकिरां हेॾे निहारियो हेॾे एतिरो नूर एतरी रोशनी ओभर ओलह ॾखण ओतर हेठ मथे नूर जेॾे निहारिया नूर पुछा थो कयां छा जो नूर चवण वारे चयो त अची रहियो हुज़ूर। अरे दर्द दूरा हर दुआ मंजूरा मुल्क मामूरा बरकत सां भरपूरा। अज हबीब ईंदा दुख दूर थींदा हथ खणंदा वेंदा रब खे वणंदा वेंदा।